अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं सनम मारवीअ जे बारे में। त सनम मारवी केरु ऐं किथां जी आहे ऐं सभ खां अहम जेको सुवालु आहे त सनम मारवी कंहिंजी धीउ आहे। छाजे करे जो खोड़ सारा माण्हू कमेंट्स करे पुछा पिया कनि समय सां जेको आहे सो सनम मारवी आहे उन जी पीउ जे बारे में ख़बर नथी पए त उहा कंहिंजी धीउ आहे। अॼोके वीडियो में बिल्कुलु मुकमल तव्हांखे ॿुधाईंदासीं सनम मारवीअ जे बारे में ऐं इन खां अलावा गुलशेर तीवणे जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त गुलशेर तीवणे खे कीअं क़तलु कयो वियो। ऐं गुलशेर तीवणो सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो दोस्तो। गुलशेर तीवणो हिकु क़ौम परस्त फ़नकार हुयो ऐं सिंध धरती ऐं सिंधी टोपी अजरक सां तमामु घणो मुहबत करण वारो फ़नकार हुयो। ऐं दिलशेर तीवणे खे हिकिड़े ॾींहुं फ़ौजियुनि जेको आहे सो रस्ते में रोके करे शनाख्ती कार्ड जे बारे में पुछा कयो वियो त तव्हां पंहिंजो कार्ड ॾसियो। त गुलशेर तीवणे जेको आहे सो उन्हनि फ़ौजियुनि खे चयो त मुंहिंजो कार्ड आहे टोपी ऐं अजरक हिन जो साफ़ मक़सदु आहे त मां सिंधी आहियां। पोइ इहे ॻाल्हियूं फ़ौजियुनि खे पसंदि न आयूं। फ़ौजियुनि जेको आहे सो गुलशेर तीवणे खे तशदुद करे हिन फ़ानी दुनिया खां जेको आहे सो गुलशेर तीवणो हलियो वियो। हालांकि नंढी उमिरि ई गुलशेर तीवणे जी ऐं गुलशेर तीवणो सिंध में हिकु मक़बूल फ़नकार थी उभरियो हुयो। ऐं गुलशेर तीवणे जो जेको तालुक़ु हुयो उहो जलाल चांडे सां तमामु घणो निस्बत हुयो गुलशेर तीवणे जो। ऐं गुलशेर तीवणो हिकु बहितरीनु जलाल चांडे जो शागिर्दु हुयो ऐं नंढे हूंदे खां ई वठी ॻाइणु गुलशेर तीवणे स्टार्ट कयो हुयो। सनम मारवी जेका आहे उहा गुलशेर तीवणे जी जेका आहे धीउ आहे दोस्तो। जॾहिं गुलशेर तीवणो हिन फ़ानी दुनिया खां हलियो वियो त पोइ जेको आहे सो सनम मारवी बि अॻिते पोइते थी वई हुई कुझु मसइलनि जे करे, लेकिन पंहिंजो महिनत ऐं जेको आहे सो लगन जारी रखियो। सनम मारवीअ पंहिंजी महिनत जारी रखी ऐं सनम मारवी बि सिंध जी हिकु बहितरीनु हिन वक़्तु फ़नकार आहे। ऐं सनम मारवीअ पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणियूं तकलीफ़ूं ऐं दुख ॾिठा ऐं नंढड़ी उमिरि में पंहिंजे पीउ जो जेको आहे सो सायो बि उन जे मथां हलियो वियो। उन जी माउ सनम मारवीअ जी तमामु घणी सनम मारवीअ सां महिनत कई ऐं खोड़ सारा दोस्त जेके पुछा पिया कनि उन्हनि जो मसइलो बि हल थी वियो। सनम मारवी गुलशेर तीवणे जी धीउ आहे दोस्तो। ऐं गुलशेर तीवणो बि सिंध जो हिकु वॾो ऐं बहितरीनु फ़नकार हुयो। गुलशेर ऐं दिलशेर ॿई भाइर आहिनि पाण में। गुलशेर तीवणे खे वञण खां पोइ दिलशेर तीवणो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार थी ॾसियो। हिन वक़्तु दिलशेर तीवणो बि हिकु बहितरीनु जेको आहे सो फ़नकार आहे सिंध जो। ऐं टोपी अजरक ऐं सिंध ते यकतारे चपड़ीअ ते ॻाइण वारा ऐं इहे ॿई भाइर जेको आहे सो जलाल चांडे जा शागिर्द हुया। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो।